छाछरे में ॻोठाणनि पारां हेस्को जी ज़्यादती ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। ॻोठ अखजी धाणी जे रहवासी नूरुल्लाह समेत जे गुलाम नबी मीर मोहम्मद ऐं ॿियनि अवामी आवाज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हेस्को अमलदार माफ़िया बणियल आहे, हर महीने मंथली घुरी वञे थी। हुन चयो त रिश्वत न ॾियण तां वाधू यूनिट हणी खेनि घरा बि लमाणिया विया आहिनि। अखजी धाणी आहे जंहिंमें माना 36 मीटर लॻल आहिनि। हिकिड़े महीने में 3306 रुपया सभिनि जो बिल आयो। उन खां पोइ अमरकोट वावड़ा STO वटि वियुसि। उते सभिनि खे ॿुधायो बाबा असांजे ॻोठ में जेको रीडिंग आहे 100, 150, 200, 300 खां मथे न आहे। तव्हां जेको आहे बिलनि में 500 खां 800, 1000 ऐं 1200 जे लॻभॻि हणी छॾी आहे। एतिरा ग़रीब माण्हू किथे बिल भरी सघंदा। जॾहिं हिननि ॿुधायो त ठीकु आहे अव्हां जेसीं रीडिंग जेको मौजूदु आहे हाणे बंदि करी 88 रुपया फिक्स बिल ईंदो। हिकिड़ो महीनो फिक्स अचण खां पोइ बावजूदि साॻी जो बिल जेको मथे हणनि पिया। ॻोठाणनि चयो त अमलदार दाह करण ते खेनि धमकियूं ॾियनि पिया, जंहिं ते बिजली पिणु घटि पई कई वञे। मुतासिरनि मुतालबो कयो त खेनि जाइज़ बिल माणे करप्ट हेस्को अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk